चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स मुझे पिया पियो केरी हरा करो तो जल्दी निकल। अरे छाए छुआ की लुड़ क्यों गई? बाबा हेड सारो वॉशरूम ठेला तू कमरे में तो बंद करी। अरे ये ना है छोरा जी तू समझी दो ये ना तो किया तू खरी मुझे समझा। अरे मां भाई हो तुझी छेड़ वाली मां साहब मिलन मासी हवा का हवाला तेरे। हाँ अञा मस कचड़ी कैसे तो यो वाचुड़ो ने भागो पहुंचियो कोई चाची पियो तू हुई बोले जे घर में दो ही वाचुड़ो वेठो होंदो आ। अरे सदाई ये थींदो आहे पर अजो कम थी वियो अब तो अजो यो ने भागो वाचुड़ो अलाए किथों गैरो तो टाउन रोड कराए आयो सजो पियो डके जेकॾहिं थोड़ी देर अञा रहा न त सफा उफट मारे छॾिया पोइ छा मूं पंहिंजी गोॾ उन्हनि खे ॼण गनीमत समझी। मतलब त वाचुड़े घर का बिना गोॾ ते आयो। हालू अलाए कीअं पाण खे ढकींदो हेसी ते पहुतो आया जेकॾहिं हिन खे मोबाइल ते भरियो हूंदो त बाबा पंहिंजी वॾी बदनामी थी पवंदी। सोशल मीडिया जो दौर आहे न बाबा फेसबुक ई आम पियो हले। अरे बाबा अॼुकल्ह बदनामी में वॾो नालो अथई जेको ग़लत कम थिए थो न माण्हू कमेंट में लानतूं विझंदा अथई पर माण्हू पूरो वीडियो ॾिसंदा अथई ॻोल्हे हाणे तूं ॿियनि वांगुरु मशहूर थी वेंदे माण्हू वारे ते ईंदई। वारे ते ईंदा मूंखे लानतूं विझल न फोटू कजराइर हिकिड़े ॾींहं में किरोड़ परस्तार हूंदई। अरे अलू अधड़ मुंहिंजी सगी ज़ाल जा पुट मूंखे अहिड़ो नालो ई न खपे बस मुआरी गोॾ मूंखे रुगो मोटराए ॾे। बाबा जेसी तारीं तुम्हारी गोॾ मिलंदी न तूं ईअं ई घुमंदे छो त जेके वारे में कपिड़ा पियल हा न नवा ऐं पुराना उहे मां धोबी खे ॾेई आयोसि। इहा दांगी बि तोखे अॼु मज़ड़ी हुई। तव्हां आख़िर मुंहिंजो पाण खे सम्झो छा थियूं और तू तव्हां असांजो छा थिया ज़ालू त पोइ ज़ालू ई रहो असांजे मुड़ुस थियण जी कोशिश न कयो। जॾहिं मुड़ुसनि जे हथ मां मुड़सी तिरकी वञे न पोइ ज़ालनि खे ई पग पाइण जो हक़ हूंदो आहे। ॿुध छाजी असांजे हथनि मां मुड़सी तिरकी वई आहे कहिड़ी असां ग़लती कई आहे गर्मी ऐं सर्दी जी त तव्हां बेइज़ती कई आहे न। अल्हम्दुलिल्लाह जॾहिं ॻोठ वारनि असांखे चइनि घरनि जो चङो कयो आहे ऐं असां लूसी लबाटनि चोरनि ऐं कुते जे पुछण जो जॾहिं फ़ैसिलो कयूं था त इहे खदड़ा फ़क़ीर बि अलाह जी मख़लूक आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो बि करणु असांजो हक़ आहे। असांजी हर ख़ुशीअ में नचनि था कुॾनि था असांजी गमी ख़ुशी में गॾु आहिनि त हुननि जो फ़ैसिलो करण बि असांजो हक़ आहे गोॾ ॿधी। तव्हांखे छा आहे मायूं त असांजो मोह पटे वयूं आहिनि न चवनि तूं त तव्हांजा मर्द खदड़नि जा फ़ैसिला था कंदा वतन। मायूं मुंहुं पटे वयूं आहिनि ये मायूं हिन झंगली ॿिलियूं जो तव्हांजो मुंहुं पटे वयूं रुको म्याऊं थियूं कनि था। असांखे त ॻोठ जे कंहिं बि मर्द अची न चयो आहे त तव्हां खदड़नि जो फ़ैसिलो छो था कयो। अरे ये मायूं जेके आहिनि न तव्हां ते सड़नि थियूं असां ते सड़नि थियूं। न मायूं कोन थियूं सड़नि मायूं त हक़ सच थियूं चवनि। हलो मञोसीं त मायूं तव्हांखे हक़ सच चवनि थियूं पर तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां ॿिन्ही वरी इहा बाहि असांजे भेनरुनि ते छो छंडी तव्हां ई घणी ॿुधायो असांजी भेनरुनि असांखे इन फ़ैसिले करण ते ज़ोर भरियो हा असां पंहिंजे भेनरुनि खां सलाह वठी पोइ फ़ैसिलो कयो आहे जो तव्हां असांजे भेनरुनि सां बेगुनाह जहिड़ो कयो आहे। असां त इहो असां ॿिन्ही भाइरनि जो हाणे आख़िरी फ़ैसिलो आहे त तव्हां ॿिन्ही खे वञी असांजी भेनरुनि खां माफ़ी वठणी पवंदी। उन्हनि खां माफ़ी वठे असांजी जुती हल त खर सामान तली बनीअ ते रहूं ही ॿई ॼणियूं असांजो मुंहुं ॾिसण लाइ सिकंदियूं। तव्हांजो बनीअ ते रहंदा हो त हिते असां अकेलियूं आसमान जा तारा ॻणींदासीं छा। जेकॾहिं तव्हां ॿई चाहियो थियूं तव्हां जेकॾहिं ॿई चाहियो थियूं त हिन घर में असां गॾिजी रहूं त तव्हां ॿिन्ही खे असांजी भेनरुनि खां माफ़ी वठणी पवंदी न त असांजी अलाह तो हार अथव। पर असां त अधी छॾ हिन ॻाल्हि खे। हा वञी उन्हनि खे असां परचायूं था दिलि जाए कयो। हा
ओ मुझी मिठड़ी जलेबी हवा मेहरबानी कयो मुखे गोद जो मेहरबानी कर मां ॾाढो ख्वार थियो आहियां। हाँ ठीक है मां अलूअ खे मोकिलियाई थो उनखे गोद जो। छोरा ओ अलू वो छोरा ने बाग काले मरी में। हाँ आयो जी अलू मूं गोड सां ॻाल्हायो आहे तूं तो हवा खणी आ। बाबा गोड सां फोन ते ॻाल्हायो आहे हवा खे खणी चरियो थी वियो ई आहे। मथो ई फिरियो आहे। अरे छोरा वञ हवा वारनि वटां मुंहिंजी नई गोड खणी आ। न बाबा मां न वेंदुसि अॼु ताणी वाचुर खे मूं खतरो सम्झो अॼु मुड़ुसु माण्हू थी पियो आहे मूंखे जे फेरा भित में आई त मां त ज़रा थी वेंदुसि। अरे पंहिंजे पीउ जे इज़त जो सवाल अथई वञ निभागा। बाबा इज़त जो एतिरो ख्यालु हुजे ई हा न शादीशुदा माईअ ते ख़र्च न करी आहे। अरे मूंखे कहिड़ी ख़बर त ईअं ओचितो वाचूड़ो गिदड़ मां छीं थी ऐं मुंहिंजो शिकार कंदो। अरे वञ मुंहिंजी गोड खणी आ मां वेंदुसि त वाचूड़ो बंदूक हणंदे देरि न कंदो। अब्बा तू बेपितो इंसान तोखे त तीर बसर न कंदा। मां पंहिंजे कद खां वॾो पितो रखंदो आहियां ताननि सां जे चुकर थी ईंदुसि मां तुंहिंजी गोड कोन करींदुसि वञी पार खणी हल। अरे तोखो त चङो हो मां कुतो पालिया घटि में घटि रिश सां त विढ़ाइण में कमु अची आ। अरे थियो हाँ छा थियो थी अत्तारे अची थी घिरंदी छा थियो थई। दरवाजे खां न ईंदियूंसीं त पोइ भित टपी ईंदासीं छा। मूं चयो अंदर अचण जी ज़रूरत न आहे। अंदर न ईंदियूंसीं त बाक़ी तव्हां सां ठाहूं कीअं कंदियूं। छा जो ठा जॾहिं तव्हांजी दिलि चवे तॾहिं घर वेठे असांखे बेइज़्ज़ो करे वञो वरी जॾहिं तव्हांजी दिलि चवे त असां खां माफ़ी वठो हा न। महल सां हलण जी कयो कोने को असांजो तव्हां सां ठा असांजो बि त अलाए हा कोन थो फाटे। तव्हां वारे भाइरनि चयो तॾहिं असीं आयूं परचो त परचो जे न थियो परचो न त चढ़ो अंगूठे ते। मुड़ी वन आजानी मुड़ी वन असांजी ज़बान खुली वई न त वॾो गंद थींदो। अञा कहिड़ो गंद कंदा तव्हां त आयो ई गंद जूं ट्रालियूं जेके असां खां ख़ाली करण विसरी वयूं आहिनि। गर्मी तू भी सवेल खां वठी हिन जी ॼाड़ी वेठी थी ॿुधी चोटके मां वठी आई ॼाड़ी से कल्टियूं त ख़बर पवेसि। मड़ी अदा वारनि जे करे ज़हर जो ढुक पी थी वञा न थी मूंखां ज़ोर थोड़ी कप जी ॾेॾियूं। ऐं हा तव्हां खां बि वयूंसीं मदारियुनि जूं भोलनियूं। हा हींअर न मींहुं वसी पवे ऐं तव्हांजो इहो मेकअप लही वञे त घणनि जा हा फाड़े छॾियो। असां मेकअप लाइण खां पोइ माण्हुनि जो हा फाड़ींदीसीं हा न। ऐं तव्हां त मेकअप में ई ममड़ियूं थी लॻो। अदी हिननि खे धिके अंदर हली हिननि जे मथां धूड़ था विझूं पोइ ख़बर पवंदी न त केर थो ममड़ी लॻे। हलंदी पोइ करे हिननि जे मथे में अची धूड़ विझंदासीं। असां त आयूं हुयोसीं ठा लाइ पर ही छा सम्झनि असां हाणे ईंदासीं त मार लाइ ईंदासीं। हा अचिजो पंहिंजे खल लहराइण लाइ। हलो हाणे पहिरीं ड्राइव हलो निकिरो हल आया वरी खल छुआ छॾी न दीनी धूड़ पाइन अच पाण हलूं ॿिए दफ़े थी अचनि। अदा नूरला हाणे तूं खणी ॿुधा मूं कॾहिं अहिड़ा फॾा कया न। हाणे तूं ॿुधा त मां छा कयां। तूं बि त कुझु सोचियो हूंदो तूं छा सोचियो आहे। मां त चवां थी त गुरूअ सां मिली दफ़न कनि खतरा हथ करे न मुंहिंजे कारे जे ख़िलाफ़ एहतजाज करायां। अरे एहतजाज में छा चवंदे त शमू कारो मुंहिंजे घर में तुंहिंजी ज़ाल सां कचहरी थो करे ऐं ॿुध अख़बार में तुंहिंजी ज़ाल जो नालो न ईंदो। अरे हेॾे जेकॾहिं तुआरी या रनोटी कुरड़ ते चढ़ी बयान ॾे त मूंखे हे फ़क़ीर न हे शमू कारो खपे त पोइ त तुंहिंजी रन बि वई रिली बि वई न गुड़ ॿधी। इहा पोइ मां छा कयां मूंखे ॿुधायो न इन कारे मुंहं ते कीअं बेइज़्ज़ो करायां। अरे सवलो तरीक़ो आहे शमू कारे ते चोरीअ जो इल्ज़ाम हणी सिपाही सिरोट जे हथां सोगो करा। ॻोठ जी ॻाल्हि ॻोठ में रहंदी ऐं शमू बि सोगो थी सटको खाईंदो। पोइ इहा अख़बार में ॻाल्हि कोन वेंदी भई त मिड़ई ख़ैरु आहे कारे ते तूं चोरी जो इल्ज़ाम लॻाईंदे न हा ऐं अख़बार वारा बि चोरी लिखंदसि गोॾ ॿधी। चङो मां वञा थी सिरोटे सिपाहीअ ॾे मिलां थी वञी करायां थी सोगो हिन मुंहिंजे कारे खे। हा ईअं करे जेको कुझु थियो न असां वेठा आहियूं। अरे छोरा आलू अदारा छोरा मूंखे सॼी ख़बर आहे त तूं ॿुधी पियो हरू भरू कन लाटार कई अथई। अरे छोरा हेॾे अचे 1000 रुपया वठ। अचे हे हिकिड़ा 5 हे ॿिया 5 हे थियो 1000। अरे हेॾे
पैसनि जी ॻाल्हि त जल्दी तो ॿुधी वठी। बाबा मां वाचूर जे दर ते वञी पंहिंजी बेइज्जती कोन कराईंदुसि। बाक़ी ॿियो को कमु हुजे त ॿुधा। अरे तोखे गोॾ वठण लाइ कोन पियो मोकिलियां, मां ई वञा थो पाण पंहिंजी मोह ते तांगी मलण। तूं हिते वात पटे न वेजाए, मतां वात में मेह छेड़ो लाहे वञई। वारे जो फिकर न कर, तूं बेखुटको थी वञी पंहिंजी गोॾ वठी आ। हिते जेको बि आहे मां पाणे मुंहुं ॾींदोमांसि। कद जो नंढो आ, जे लॻासि न मिसाइल। शाबाश मुंहिंजे नंढे कद वारा अज़ीम पुट, तूं हिते मुड़ुसु माण्हू थी वेजाए। बाबा मां हिते वेहा थो, बाक़ी पचियल बिंदरी जे इश्क में मां पचां थो, पर मां पंहिंजे इश्क जे मामले में तो वांगुरु पुछड़ो न आहियां थियो। पुट बचल बिंदरी फिलहाल वांदी आ, मूं वांगुरु तूं कंहिं शादीशुदा सां गुमशुदा थी आ त ॿुधाए या। बाबा मां पुट तुंहिंजो आहियां, बाक़ी सोचींदो तोखां अॻिते आहियां। तूं न सोचींदो न सम्झींदो, ईअं तो घुटणी जीअं कुतो पालक में पियो हूंदो आहे। अरे इश्क नांग थी छोड़ा, या खाधलनि खां ख़बर पुछ। हा बा, इश्क जे खाधलनि खे पंहिंजे गोॾ लाइ पंहिंजा गोॾा हेठि करणा था पवनि। अरे मजबूरी आहे, मां सिर्फ़ हिकु चक्कर पंहिंजी गोॾ वापसि खणी अचां, पोइ हिन वाचूड़े खे तूफ़ान थी मुंहुं ॾिस हणंदोमांसि वञी कंहिं वण में। फिलहाल तूं हितां निकिर, पोइ वाचूड़े सां मुंहुं ॾिजांइ। हाणे मां वञां थो, पोइ जी पार तो हुजेई। हा मां पोयां ख़्यालु कयां थो, ऐं तूं थोरो हेठि ख़्यालु कजांइ ऐं वाचूड़े दर ते पहुच। कमु आहे त ॾुखियो, पर वञणो बि ज़रूरी आहे। अरे बाबा तुंहिंजा कम। छा थियो? थी आयो दीवार नोटा? हा थी आयूंसीं। ॾाढी इज़त कयनि, विहारियनि, चांहि पियारियनि, बिस्कुट खारायनि, सफ़ा ढो करे आया आहियूं। हाँ वाह वाह, अदा इहो त कमु भलो थियो न। ॿुधो भला जल्दी मोटी आयो आहियो। छॾनि काथे पयूं, मिंटू मेड़ पियूं कनि, चवनि पयूं त अधी अञा वेहो त तव्हांजे लाइ सयूं था तयारु कयूं, पर असांखे हुई जल्दी। सोचोसीं त वञूं जल्दी वञी मुड़सनि खे ख़ुशख़बरी ॾियूं त असांजो ठाव थी वियो। सुठो सुठो, तमामु सुठो। उठो, हाणे उठो। छा थी रहे चिन लथो अथई छा? जिन असांखे न, पर तव्हां वारी न दादलनि भेनरुनि खे आ। 24 कलाक इहो जिन टिकण ते वेठो अथनि जहिड़े वारो। आख़िर थियो छा आहे, तव्हांजी इज़त न कयूं छा? इज़त हुननि निभागिन खे कहिड़ी ख़बर त इज़त नालो छाजो आ। दर बि पूरो कोन खोलियऊं, उतां ॿाहिरां ई असां बेइज्जती थी मोटी आया आहियूं। छा भला तव्हांखे दर ताईं वापसि मोटाए छॾियऊं छा? हा कसम खणा छा भला। भला ॿुधो, हे तव्हांजा भाउर उबतो सुबतो घर में? हा उहे ॿई बि उते ई मौजूद हुया। उन्हनि रन मुरीदुनि बि पंजनि रननि खे कुझु न चयो? हुननि वीचारनि त घणेई मिनतूं कयूं सर्दी गर्मी खे त असांजी भेनरनि खे अंदरि अचण ॾियो, पर न। पोइ जेको वणनि से असांखे चयनि, दर ते असली ॼमी वयूं न। जीअं साठनि माल घोट सां सालियूं जुठियूं कंदियूं आहिनि न, ईअं कयो अथनि। अदा जीअं त असांजे भेनरुनि सुठो न आहे कयो। हा असांजी भेनरुनि सुठो त न कयो, पर हिननि कहिड़ो असांखे पगूं बदिरायूं न। हिन कदड़लाल फैसल ते वञी सॼे ॻोठ में ढंढोरो असांजे पुठियां हिननि जी पिटियो आहे। इन ढंढोरे त असांजी बेइज्जती कराई आहे। तव्हांजे चवण ते ठही ठुकी असां उन्हनि जे घर वियासीं, पंहिंजी बेइज्जती कराए मोटी आया आहियूं। हल भला असांजी न, पर तव्हांजी त इज़त कंदा न। हर हुननि खे ॿुधायोसीं त तव्हांजे मोहबी भाइरनि असांखे हिते मोकिलियो आहे तव्हां सां ठाव करण लाइ, पर न। मजाला जो मायूं तिरगी हेठि लहनि। अदा नूरल, जीअं त नूरल, अदा मसालो त विचड़ी वियो आहे। बसि यार असां बि दुनिया जा पिया था मसला हल कयूं, पर हिननि रननि वारे मसइले में असांखे बि कुझु मुंझाए विधो आहे गोॾ मथी। इते मुंझो न, छो जो अॻियां तव्हांजूं भेनरूं आहिनि ऐं भेनरनि लाइ तव्हां मुड़ुसु माण्हू कोन थींदो। असां रुगो तव्हांजे करे ज़हर जो ढुक भरे वापसि आयूं आहियूं। त कैंची खणी ॾुंडा कातर करे गंजो कयूं न, ऐं वार खणी 3 दॿे वारे खे ॾियूं आ, मिड़ई 2-3 रुपया मिली पवनि न। हा, ऐं तव्हां वारियूं भेनरूं गंजियूं लॻू हिक ॿिए खे टकरूं वेठियूं हणंदियूं।
बदुआऊं तो जूं वीचारियूं ॾियनि हा जेके बेघर थियनि हा। ख़ुदा जे वास्ते मेरी अलाह जे वास्ते 5 मिंट खनि इहे वात वारी रम बंदि कयो त असां हिन मसइले जो को हल ॻोल्हे वठूं गुणवती। हणो हथ पैर वरी बि हल इहो ई अथव। कहिड़ो? ॿिन्ही खे सने चाबुक जी मार ईंदी। ऐसे पैसा नोटल है मां तो के पे गोलियो हुकुम करे वाचूड़ा के परेशान कर सही। अयला लगे तो तू को पोतल फकीर रही तो के की खबर पई त मुके के तंग कयो आ। इन पोतल जी केड़ी गाल आ? पुलिस के सही मानू परेशानी में याद कंदा आने। कदे के खुशी में पुलिस के बोलियो बियो त ठयो पर ईद जे भलारे दी पे सही ईद गाह ते पुलिस पेरे गेट ते ड्यूटी कदी आ। उन्हनि के केरो भाकर पाए ईद मुबारक दींदो सवाई सुञाण का सवा। अयला सुरोटल सही तो चई असा जे पुलिस ॾाढी भली आ। हाणे सभिनी ॻाल्हियुनि खे छॾ हाणे मसलो ॿुधा त आख़िर मसलो छा आहे? सुरोटल ने शमू कारे के बधणो आ तो को बधणो न है पर कुट को विझणो आ। कुट को जड़ो कारो आ न पुठी बेड़ी कारी करणी आ निभागे जी। उन का पो कहे मानू जी जरूरत न थे के शरीफ जे घर दे अख खणे। समझी वियुसि रुगो इहो ॿुधा त केस कहिड़ो ठोकियासीं? चोरी जो केस हणी हथी को करीस जिया नाग बो मरे ऐं लठ बो बचे। समझी वियुसि वाचूड़ा अचूं सां गॾु हलिया हलिया। पापा गोॾो वठनि यो यकी गुम थी वियो खंभजी वियो या। पापे जी फोन आ पर खन दस्ता फंस गई बिजी तो क्या फोन बिजी छो तो करे? मर जासे भी नमूनो तो क्या। आपका मिला नंबर इसी वक्त किससे इस्तेमाल नहीं है, पर मेहरबानी दोबारा कोशिश कीजिए। अरे कुत्ते जा पुट मां तो गया तो जो पी फोन बंद न कर जाए न तो फाड़े ते एड़ा पादर हण तो साहब याद रख दे। जी बाबा जी बाबा। मां हिते थाने ते फातो आया ऐ तू नमूना क्यों करे? हेलो हेलो आवाज न अचे बाबा। हेलो हेलो। अरे बुद्धू मुझे हथ में 3000 रुपया थई। 3000 इहो ॿुधण में आई? हां लानत ई खोड़ थई। हाणे नमूनो न कर 50 वञो तो मिसे पाई के तने निरी ते मोबाइल तो सागर आया पियो। हाणे हे कर तू तकड़ो वञ नूरल भुरल वारन दे ऐं ॿुधाए त बाबो बदजी वियो आहे छॾाए ॾियो। लूरल बुरल वारन ने वञा? हा रे हा ॿियो मूंखे केरु छॾाईंदो? जल्दी कर वारो कर। ठीक आ तू कुछ को न कर सुभाणे सवेर मां वारे मां निकरी विंदुसि। अधु राति जो नूरल बुरल वारा मिलिया मां चवंदो सास। अरे ओ 5 रुपए वारा डेंगला हींअर अञा 3 थिया आहिनि। हींअर ई वञ नूरल बुरल वारनि खे वञी जापो ॾे। जेकॾहिं न मूंखे थाणे में राति पई त पोइ पढ़ण वारे कमरे में 3 ॾींहं 3 रातियूं बंदि कंदोसांइ। बाबा तू पोल बंद कर मां हिन महिल ई नूरल बुरल वारनि ॾे थो वञा। बंद कर पोल तू। निभागो छोरो मरी जाते ओ आता नूरल बुरल छा सम्झो आ तो मूंखे? मूं त ते घणी धारा ॾिनी तो त वाचोड़े खे खोर सम्झो आ पर वाचोड़े खोर न आहे। अहिड़ो चंबो रखंदोसि। वाह छा थियो ते छितो थियो अच्छा। छितो थी पियो आहियां मां छितो थियो आहियां। छितो कुतो थींदो आहे जेके चक हणंदो आहे उनखे बि 14 सुइयूं लॻंदियूं आहिनि। मां चक हयो महीने त पाणी बि कोन नसीब थींदई चट खलास थी वेंदी आहे। थतो थी वाह थतो थी घणो ई थधो थियुसि थधे थियण जो तो वॾो फ़ाइदो वरितो आहे। हाणे पाण खे गरम रखण लाइ सिकड़ी पाण सां गॾु खणी घुमंदुसि। मुआ पाचन खां बाहि लॻी वेंदई सॼो कोयलो थी वेंदे। तुंहिंजो त कोयलो बि कम जो न थींदो। हाणे मां अकेलो कोन सड़ंदुसि तोखे बि गॾु साड़ींदुसि तोखे बि गॾु साड़ींदमि। हीअ ना शादीअ खां पोइ त तो मुंहिंजा जेरा ई साड़े छॾिया आहिनि। बुकियूं साड़ी थी मुंहिंजा पिता साड़िया अथई जिगुर ई जलाए छॾियो अथई। मां त शम्मू सां इन लाइ बि फिरी थियसि जी तुंहिंजे मथे तां ख़र्च जो वज़न घटि थिए। बस कर मां तो कॾहिं चयो त मां तुंहिंजो ख़र्च पूरो नथो करे सघां।
तो वञी कार सां जुगाड़ कयो सदाईं तो मूंखे खदर जी खोड़ सम्झी आ पर मां मुड़ुस माण्हू आहियां मुड़ुस माण्हू हाणे न चोपो कुटे न कहिड़ी बस हाणे बस चवां नथी त वरी मथे ते चढ़ंदो पियो वञी छा जो मुड़ुस माण्हू आई मुआ हिन महिल ताईं औलाद जी ख़ुशी खां महरूम रखियो अथई अरे हवे रुगो तूं ऐं मां औलाद जी ख़ुशी खां महरूम कोन आहियूं हिन ॻोठ में ॿिया बि आहिनि जेके औलाद जी ख़ुशी खां महरूम आहिनि लॻे थो असां मुर्शिद जा पिटियल आहियूं असांखे औलाद थिए ई कोन थो तुंहिंजे माउ पीउ खे कहिड़े मुर्शिद पिटियो हुयो जो तूं पैदा थिए मुंहिंजी माउ पीउ खे मुर्शिद कोन पिटियो हो बसि लॻे थो त बाबे खां ग़लती थी वई कहिड़ी ग़लती मूंखे लॻे थो अम्मा अलॻि पे दुआ घुरी बाबे अलॻि पे दुआ घुरी बसि वञी आसमान में टकरियूं ॿई पोइ झुको न जाओ विचा हीअ जिन्स जाई जेकॾहिं चाहीं थो न त मां इज़त सां घर में रहां त पोइ मुंहिंजो ख़र्च पूरो कर जेका फरमाइश कहीं उहा मूंखे आणे ॾे हा ठीकु आहे जेको मुंहिंजे वस में हूंदो उहो कंदुसि पर ईअं न थिए जो फरमाइश में मूंखां रेल गाॾी हवाई जहाज घुरी एतिरी बेचैनी न आहियां जो तो ते घणो वज़न रखां अरे चाचो थी अलुआ धड़ कुतन टोड़ायो थई या गोरबदी हाँ ईअं ई सम्झो अरे दम पट मरी न पवी दम न आहे पचनो ॻाल्हि ॿुधो हल भला ॿुधाए गोरबदी बाबे खे पुलिस ॿधी वई आहे बाबे मूंखे फोन कई आहे थाणे तां कि नूरल बुरल खे चयो त मूंखे जल्दी छॾाए वञनि अरे सम्झ में कुछ कोन है छोरा थोड़ो मोटर जी स्पीड घट कर ही सब यहाँ आकर तो नहीं कहा अरे ओ कुत्ते जी पुछड़ी थोड़ो आस्ते 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 ॿुधाए त कुछ सम्झ में त अचे न गोरबदी बाबे खे पुलिस थाणे ते वठी वई आहे ऐं बाबे मूंखे थाणे तां फोन कई आहे त नूरल ऐं बुरल खे चओ पुलिस खां छॾाए सवाब हासिल कनि अरे हल सवाबदारनि हासिल कंदा जो मदरसो था ठाराए अहिड़े लूसी माण्हू जे करे असां पुलिस वटि वेंदासीं गोरबदी निकिरो अरे रे जॾहिं वाचूड़ो इतराज़ थो करे पोइ पिणे खे कहिड़ो लाचार जो ज़ोरी पराए घर में थो घिरी पए गोरबदी हा न नूरल इहो वाचुरो राज़ी हो बाबे जे अचण ते वरी अचानक घेरत अची वियसि सब खबर आहे मूंखे न पढ़ाए वाचूड़े खे सज़ाल हवा चयो त इहो मुंहिंजो परे जो माइट आहे कारो पोइ इहो परे जो माइट एतिरो फेजो कीअं थो अचे मतिलब तव्हां बाबे जी ज़मानत कोन करंदो नको असां ॿई भाउर बिशनम सां वास्तो ई न आहियूं रखंदा गोरबदी हा मतलब बाबे के मां ईअं ई चवां हा वञी ॿुधाए को टिंदा त पी ने करे खा डामरे टपे खा गलत असां कॾहिं बि गलत जो साथ कोन ॾींदासीं हा माना त बाबो थाणे ते हूंदो त ॿाहिरि कोन ईंदो असां त ज़मानत कोन कराईंदासीं बाक़ी ओड़ो पाड़ो हेॾे होॾे धक जल मता को तुंहिंजो कमु करे विझे गोरबदी अंदर ई चङो आहे मूंखे कहिड़ो लाचार आहे जो अहिड़े घेरे खे बाबे लाइ पेरे पवा असां एरा के नहीं हाणे मोजड़ा मथो चढ़ी न बुरल मां त ॿियनि जे नाले थो चवां तव्हां त हिन ॻोठ जो शान ऐं मान आहियो पोइ मां राति बाबे वारी बुरी में जो थाणे ॾे मुंहुं करे खीर पींदुसि जीअं बाबे खे सुकून मिले वॾी किनी मुंडी आहे पिण सॼे थाणे ॾे मुंहुं करे खीर पीअंदो भूरी में जो अदा बता हिकिड़ी ॻाल्हि पुछां कई पुछ बल्ली असां मुड़ुस माण्हू आहियूं न इन ॻाल्हि में कहिड़ो शक आहे त असां मुड़ुस माण्हू न आहियूं पोइ जेकॾहिं असां मुड़ुस माण्हू आहियूं त पंहिंजी ज़ालनि खां छो था डिॼूं इहो त कंहिं ॿुधायो आहे त मुड़ुस माण्हू ज़ालुनि खां न आहिनि डिॼंदा जॾहिं एॾनि वॾनि माण्हुनि वज़ीरनि मुशीरनि खे ज़ालूं झुकायो वठियूं न त उन्हनि जे बराबरि में असांजी कहिड़ी औताक़ आहे अरे तेरे वाचा औताक़ न औकात त मां त ईअं त चवां त पोइ असांजी कहिड़ी औकात आहे अरे दुकान जा होटल जा बंगलो वञी धूड़ पाए पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ हाणे असां पंहिंजी ज़ालुनि खे ज़रूरु झुकाईंदासीं हा असांजी सखी भेनरुनि खे तर तां ईअं मोटाए छॾियो तो जे सियासतदान इलेक्शन खां पोइ अवाम खे मोटाए छॾींदा आहिनि छा हा दस बता असांखे वरी पाबंद कयूं त पंहिंजे भेनरुनि सां न ॻाल्हाईंदो असां वरी मोतबर उन्हनि जे चवण ते पंहिंजे भेनरुनि खे छॾे ॾिनोसीं पर हाणे घणो थियो हाणे ईअं थियणु कोन ॾींदासीं असां पंहिंजे भेनरुनि जी बेइज़ती बर्दाश्त हाणे कोन कंदासीं भेनरी मन असांजे सॻे माउ पीउ जूं सॻियूं देरियूं न उन्हनि जी बेइज़ती असां बर्दाश्त छो कयूं कल की ज़ालनि जे करे छा सची थो चईं
असांखे बि कमु ईअं करिणो आहे या कमु हेॾे या कमु होॾे पंहिंजे भेनरुनि खे असांखे निधिकणो न आहे छॾिणो अरे निधिकणो न निधिकणो निधिकणो त मां बि चवां थो न अरे तेरे वाचा निधिकणो न निधिकणो निधिकणो न मूंखे सम्झ में नथी अचे भला जेकियूं ॿुधियूं मां चई आहे न निधिकणियूं चई आहे त ठीकु आहे निधिकणियूं न निधिकणियूं सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।